जीजल माउ मेडिकल सेंटर सकरन में डॉक्टर शफी उस्मान माञोठो पारां पंहिंजी जीजल माउ जे ईसाले सवाब लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह हिन पंहिंजे वालिद मोहम्मद उस्मान माञोटे सां गॾिजी कयो। कैंप में सिंध जे मशहूरु डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद सादिक मेमण पंहिंजी पूरी माहिर टीम सां गॾु मरीज़नि जी तपास कई। माहिर टीम में डॉक्टर जियंदो खान, डॉक्टर शहदाद, डॉक्टर अहसन ऐं ॿिया शामिल हुआ, जिन आयल मरीज़नि जो चेकअप कयो, जिन में ख़ासि मरीज़ ब्लड प्रेशर, यूरिक एसिड, कोलेस्ट्रॉल ऐं शुगर जा शामिल हुआ, जिन जी तपास करण बाद सदन मुख़्तलिफ़ टेस्टूं पिणु मुफ़्त में कयूं वयूं, जंहिं बाद खेनि दवा पिणु मुफ़्त में ॾिनी वई। इन मौक़े ते कैंप जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर शफी उस्मान माञोठो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जे महांगाई वारे दौर में जिते हिकु पासे इलाज ग़रीब माण्हुनि जी पहुच खां परे थी पियो आहे, त ॿिए पासे बीमारियुनि में पिणु इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन करे मुफ़्त मेडिकल कैंप जो एहतमाम कयो आहे, जंहिंमें तपास, टेस्ट ऐं दवा मुफ़्त ॾियण जो एहतमाम कयो आहे। हिन वधीक चयो त इहो सॼो कार ख़ैर मूं पंहिंजी जीजल माउ जे ईसाले सवाब जे लाइ कयो आहे।